सौट जेकर तमा बई मिली करे चाकर खान के गुमराह न कंदो न इहा हिकु फिल्म त छा पर डूंगर वारो खून भी तव्हांजी गीची में पवंदो। इहा ई ॻाल्हि सोट, इहा ई ॻाल्हि मां हिन कमीने खे सम्झाइण जी कोशिशि थो कयां, पर हिन जे दिमाग़ में लॾा जॾहिं सम्झ में अचेसि। मूंखे पूरो पूरो यकीन आहे त तमामु जल्द इन जाबर ऐं रूंडे जो शैतानी चहिरो मां चाकर खान अॻियां पधरो कंदुसि ऐं पोइ वापसि असांखे ॻोठलण खां केरु बि रोके न सघंदा। हिन करे चवां थो त थोरो सब्र खां कमु वठो ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां कमु करणु। जेकॾहिं हिकु धके में ई सॼो वज़न मूं चाकर खान जे मथां रखियो त मूंखे सचो घटि कूड़ो वधीक सम्झंदा। जेकॾहिं तूं चवीं थो सावल हिकु सुठो माण्हू न हुयो त पोइ तोन सां मिटी छो कई? बाबा दिलावर असुल हक़ीक़त इहा आहे त इन सावल मूंखां पंहिंजे भाउ जे लाइ घुरियो सभु सावल वेंदे ठुक जवाब न बाबा मूंखां बाबा इहो कमु न पुॼे। रोडा जॾहिं तुंहिंजी दिलि बि मुतमइन न हो ऐं तूं उन सां मिटी करण बि न पियो चाहे पोइ तुंहिंजे मथां अहिड़ो कहिड़ो ज़ोर पइजी वियो जो तो सां मिटी कई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।